हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। मूंखे फ़ख़ुरु आहे जो मां सिंधी आहियां। मां आहियां आशा चांद, सिंधी संगत जी फाउंडर ऐं ट्रस्टी। अॼु ख़ासि ख़ुशी अथव जो सरकार असांजे 24 कलाकनि जे चैनल जी घुर लाइ कुझु कलाक मंज़ूरी ॾिनी आहे ऐं इन जे लाइ असांजी कोशिश जारी आहे। असां सभिनी खे ट्वीट करिणो ई आहे मोदी सरकार खे, शशि वेम्पटी खे ऐं पंहिंजे IB मिनिस्टर राठौड़ खे घुर करणी आहे पंहिंजे लाइ चैनल जी। असीं सिंधी पखड़ियल आहियूं कुंड कुंड में, पर अॼु इंटरनेट जे माध्यम सां जुड़ियल आहियूं, गॾिजी विया आहियूं। अचो त पंहिंजे यकमुश्ती जो अहसासु करायूं सरकार खे त असांखे 24 कलाकनि जो सिंधी चैनल मिली वेंदो। इन जे लाइ अञा असांखे कोशिशि करणी आहे ऐं छो न तव्हीं जेकर सभई पंहिंजो पंहिंजो वीडियो कढो इहो चवंदे ऐं ॻाईंदे, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ऐं ईअं ई जेकॾहिं तव्हांजा वीडियोज़ असांखे मिलंदा त असीं उहे न फ़क़ति पंहिंजे चैनल ते चाढ़ींदासीं पर ॿियनि सभिनी खे ॾेखारींदासीं। त मोकिलियो असांखे पंहिंजा वीडियोज़ इहो ॻाईंदे चवंदे, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। तव्हांजा वीडियोज़ असां वटि ईंदा ऐं असीं उन्हनि खे पंहिंजे चैनल ते चाढ़ींदासीं, ॿियनि सभिनी खे ॾेखारींदासीं, इंस्टाग्राम ते मोकिलींदासीं। अचो त गॾिजी पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखूं, सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधायूं। जय झूलेलाल।